कराची में रमज़ान के भलारे महीने में भी रसोई गैस अणलभ है, जंहिं करे शहरी सख्त परेशान आहिनि। सहरी ऐं इफ्तारी की तैयारी वक्त भी चुल्हनि मां गैस गायब हुअण करे औरतूं काठियूं ॿारे खाधो पचाइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां नबी बख्श ख़ासि कली वधीक अपडेट करे रहियो आहे। कराची में बिजली की लोड शेडिंग का गैस की जो लोड शेडिंग है उन भी आज़ार वधी वियो है। जैसे तो रमज़ान मुबारक के भलारे महीने में जो पहिरें ॾहाके खां पोइ ॿियो ॾहाको जो शुरू थी चुको है, पर हिन महिल भी जो है सो गैस जो है वो अणलभ थी चुका है, जंहिं करे हितां जा जेके शहरी आहिनि उहे काठियूं सिलेंडर जेके उहे ख़रीद करण ते मजबूर आहिनि। पाण अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त हुई हिन गैस जी लोड शेडिंग जे हवाले सां छा था चवनि। कराची के सिंधी वसंदनि में तक़रीबन केतिरे अरसे खां गैस की लोड शेडिंग आहे। माण्हू अज़ाब वारी ज़िंदगी था गुज़ारनि। साॻियो ई ॿाहिराड़नि वारो तरीक़ेकार आहे। ॿाहिराड़नि में जीअं रहिया पिया हुआसीं, हिते बि कराची जो नालो आहे, पर सिंधी माण्हू सां उहा ई वेदन आहे, उहा ई ॿाहिराड़ी आहे। न गैस आहे, न पाणी आहे, न बिजली आहे। वॾे में वॾो आज़ार गैस जो इहो आहे त माण्हू वीचारा काठियूं वठी उन ते था पंहिंजे बचनि खे मानी पचाए खाराइनि। गैस बिल्कुलु आहे कोन। असीं सम्झूं था त ही कराची में सिंधी माण्हुनि खे लॾाइण जी हिकिड़ी साज़िश आहे त जीअं तंग थी करे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं हलिया वञनि, ऐं इन करे लोड शेडिंग कराई वई आहे। लोड शेडिंग छा, पर जेके मेन जॻहनि में कंपनियुनि में जेको गैस हले पियो उहे बिल अदा कनि कोन पिया। उहे ॿाहिरों कूड़ा सिस्टम आहे, उन्हनि खे ॾोकड़ ॾियनि था गैस कंपनियुनि खे। इन करे उहो ॻोठनि वारो जेको गैस आहे उहो कंपनियुनि खे था ॾियनि, ऐं ॻोठनि वारा जेके सिंधी माण्हू आहिनि वीचारा उहे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारनि था। असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़रत था कयूं। असां जॾहिं उन्हनि खे चऊं बि था त भाउ कुंडो जेको हले थो तव्हां उनखे जेको आहे पंहिंजे लीगल वे में आणियो। जेको अगरि तव्हां कनेक्शन उनखे लीगल करे ॾियो, नवां कनेक्शन नथा ॾियो, ऑलरेडी हिकिड़ा हलाइनि पिया, तव्हां उन्हनि खे जेको आहे पंहिंजे इदारे जे लाइ कयो। चयूं ईअं बि न कंदासीं। वरी जे GM सां टियों ॾींहुं असां मिलिया आहियूं, जेको असांजो ज़ोनल आहे उन सां मिलिया आहियूं, उहो चए थो भाउ टोटल उन मुल्क जो इहो हाल आहे। असां चयो मुल्क सां असां बदल न आहियूं, तव्हां जिते जा ज़िमेदार आहियो, तव्हां उते जी अवाम खे सहूलियत ॾियो। तव्हांजे इल्म में हूंदो असां जुलाई खां हिन कम जे पोयां लॻा पिया आहियूं। कॾहिं लाइनूं कटियलूं आहिनि, कॾहिं जेको आहे सो लाइनूं ख़राब थी थियूं वञनि, पाणी थो अचे। वञी रमज़ान खां 10 ॾींहं पहिरीं कुझु गैस सही थियो, पर रमज़ान जे 5 रोज़े खां पोइ वरी हाणे गैस न आया पिया। असल छा आहे त काठियूं जेके हिते हलनि पियूं, असां वटि खीर जा दुकान घटि आहिनि, हींअर ग्रोसरी जा दुकान घटि आहिनि। तव्हांखे काठी जूं जेको दुकान जेको आहे घणा नज़र ईंदा। हिकिड़ो वॾो कारोबार काठी जो थी पियो आहे। ग़रीब माण्हू जेके ॾींहं जी 600-700 दिहाड़ी कमाइण वारा 300 त ॾींहं में काठी थी भरे। महांगाई जो दौर थो हले, काठियूं माण्हू ॾिसो था त 1000-2000 रुपया माण्हू काठियुनि जो लॻो पियो आहे, त माण्हू कीअं गुज़ारो कंदा। हींअर पेट पालण ते माण्हू हज़ार आहे, पर ख़ुदकुशी करण ते मजबूर करनि था पाण माण्हुनि खे। त असां अगरि इहो चाहियूं त रोडनि ते निकिरी सघूं पिया। साल थो कयां त बाबा घटि में घटि जो लोड शेडिंग ख़तमु कयो। तव्हां महांगाई एतिरी करे छॾी आहे, अटो महांगो करे छॾियो अथव, हर शइ महांगी करे छॾी अथव। घटि में घटि इहो गैस जी लोड शेडिंग जो तव्हांजो कमु आहे उहो त कमु कयो। अजी नाज़रीन, अवां जेको आहे सो शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां गैस रिलीफ जेको आहे सो ॾियण जो ऐलान कयो वियो हो, पर गैस रिलीफ ॾियण जे बजाए जेको आहे सो हिननि वधीक जेको आहे सो तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। शहरनि पारां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते गैस जी जेका लोड शेडिंग आहे उन ते कंट्रोल करे, त जीअं ग़रीब माण्हू जेको आहे सो सहरी ऐं इफ्तारी जेको आहे पंहिंजे घरनि में करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु निवेश ख़ासि केली, SS न्यूज़ कराची।